साइंस क्लास 7 बाब 10 सबक 3 स्पीड लहरी ड्रैग ऐं फ्रीक्वेंसी जो तालुक़ु रिलेशनशिप बिटवीन स्पीड वेवलेंथ एंड फ्रीक्वेंसी। आउं आहियां साइंस जो उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे आवाज़ जी स्पीड लहर जी ड्रैग ऐं फ्रीक्वेंसी जो तालुक़ु रिलेशनशिप बिटवीन स्पीड वेवलेंथ एंड फ्रीक्वेंसी ऑफ साउंड। आवाज़ जी टिनि ख़ासियतुनि फ्रीक्वेंसी वेवलेंथ ऐं स्पीड जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे। आवाज़ जी स्पीड लहर जी ड्रैग ऐं फ्रीक्वेंसी जो तालुक़ु। लहर जी ड्रैग ऐं फ्रीक्वेंसी जेकॾहिं पाण में असां ज़रब वारी निस्बत में रखूं त असांखे आवाज़ जी स्पीड मिली वेंदी। आवाज़ जी स्पीड छाखे चइबो आहे? स्पीड हिकु वक़्त में तय कयल मुफ़ासिलो। मिसाल जे तौर ते हिकिड़ी लहर तव्हां मथां छॾियो था, ॿी लहर आवाज़ जी हेठां वञे थी। मथी लहर हिकु सेकंड में 5 मीटर तय करे थी ऐं हेठी लहर हिकु सेकंड में 10 मीटर तय करे थी, त मथी लहर जो असां चवंदासीं स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड ऐं हेठी लहर जी स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड। सो हिकिड़े वक़्त में का बि लहर केतिरो मुफ़ासिलो तय करे थी उनखे चइबो आहे स्पीड। लहर जी ड्रैग लहर जे ॿिनि हिकु जहिड़नि नुक़्तनि जे विच वारो मुफ़ासिलो। मिसाल जे तौर ते हीअ हिकिड़ी लहर आहे, हाणे ॿ नुक़्ता हिकु जहिड़ा, हीअ बि क्रेस्ट आहे, हीअ बि क्रेस्ट आहे, हीअ बि क्रेस्ट आहे, हीअ बि क्रेस्ट आहे। सो हीअ पाण में हिकु जहिड़ा नुक़्ता आहिनि। हिन खां हेसी ताईं जेका विच वारी माप तव्हां वठो था इनखे चइबो आहे वेवलेंथ, या हिन चोटी खां हिन चोटी ताईं तव्हां माप वठो था इनखे चइबो वेवलेंथ। या वरी हीअ नुक़्ता खणो, ट्रफ हिकिड़ो नुक़्तो हीअ आहे, ॿियो हीअ पाण में हिकु जहिड़ा आहिनि। हितां खां वठी हेसि ताईं वारे मुफ़ासिले खे चइबो आहे वेवलेंथ। यानी ॿिनि हिकु जहिड़नि नुक़्तनि जे विच वारे मुफ़ासिले खे असां चवंदा आहियूं वेवलेंथ, जेको मीटरनि में मापबो आहे। या वरी जेकॾहिं तव्हां वटि जेका वेव आहे उहा लॉन्गिट्यूडिनल आहे, त लॉन्गिट्यूडिनल वेव में ही कंप्रेशन आहे, विच में रेयरफेक्शन आहे, वरी हेॾां कंप्रेशन आहे। ॿ नुक़्ता हिकु जहिड़ा कहिड़ा थिया? हिकिड़ो ही नुक़्तो कंप्रेशन वारो, ॿियो ही कंप्रेशन वारो। हाणे हिन खां तव्हां माप कयो वेंदे हो हेसी ताईं, त हिनखे चइबो लहर जी ड्रैग। या वरी रेयर फैक्शन आहे, त हेॾां रेयर फैक्शन हेॾां रेयर फैक्शन, हिकिड़े रेयर फैक्शन खां ॿिए रेयर फैक्शन ताईं मुफ़ासिले खे चइबो आहे लहर जी ड्रैग। फ्रीक्वेंसी हिकु सेकंड में गुज़रंदड़ लहरुनि जो तइदादु। हाणे मिसाल जे तौर ते हितां खां वठी हेसी ताईं ही हिकिड़ो सेकंड आहे, हितां खां वठी हेसी ताईं असां लकीर सां इहो हिकिड़ो सेकंड था ज़ाहिर कयूं। हाणे हीअ लहर आहे, हितां खां इहा शुरू थी ऐं इहा अची करे हिते ख़तमु थी, इनखे असां लहर था चऊं, हिकु लहर। हीअ आहे ॿी लहर, या तव्हां हिन खां वठोसि, हितां खां वठी हेसी ताईं हिकु लहर, हितां खां वठी हेसी ताईं ॿ लहरूं ऐं हिन चोटी खां हेसी ताईं 3 लहरूं। हाणे मथे हिन में ॾिसो तव्हां ग्राफ में, त तव्हांखे हिकिड़े सेकंड में 3 लहरूं थियूं क्रॉस कनि, पर हिन में ॾिसो हितां खां हेसी ताईं हिकु लहर, हीअ ॿी लहर, हीअ टीं, हीअ चौथी, हीअ 5हीं लहर। हाणे हिन हिकु सेकंड में 5 लहरूं थियूं गुज़रनि, त हिन जी हाई फ्रीक्वेंसी चइबो। हिन हिकु सेकंड में हितां गुज़रनि थियूं 4 लहरूं, त हिन जी लो फ्रीक्वेंसी चइबो। इनखे फ्रीक्वेंसी चइबो आहे। हाणे फ्रीक्वेंसी ऐं लहर जी ड्रैग जो पाण में जेको ज़रबी तालुक़ु आहे उनखे चइबो आहे स्पीड। सो आवाज़ जी स्पीड बराबरि आहे फ्रीक्वेंसी ज़रबिया लहर जी ड्रैग। असीं निशाननि में लिखंदा आहियूं स्पीड इज़ इक्वल टू फ्रीक्वेंसी इंटू लैम्डा। लैम्डा लहर जी ड्रैग खे ज़ाहिर कंदो आहे, वी जेका आहे उहा ज़ाहिर करे थी स्पीड खे, एफ जेका आहे स्टैंड्स फॉर फ्रीक्वेंसी ऐं लैम्डा जेको आहे वेवलेंथ खे। स्पीड बराबरि आहे फ्रीक्वेंसी ज़रबिया वेवलेंथ। हिन फार्मूले खे असां इस्तेमालु कयूं त असांखे जेकॾहिं फ्रीक्वेंसी ऐं वेवलेंथ मिलियल आहे त असां आवाज़ जी स्पीड मालूम करे सघूं था। ही ताल्लुक़ु आहे जंहिंमें फ्रीक्वेंसी ऐं लैम्डा पाण में ज़रब थियनि थियूं त आवाज़ जी स्पीड असांखे मिले थी। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो सवाल आहे, हवा में आवाज़ जी स्पीड 340 मीटर फी सेकंड आहे ऐं आवाज़ जी लहरी ड्रैग 17 मीटर। इन जी फ्रीक्वेंसी मालूम कयो। हाणे हिन में असां स्पीड, फ्रीक्वेंसी ऐं वेवलेंथ यानी लैम्डा वारी इक्वेशन जे ज़रिए असीं फ्रीक्वेंसी मालूम कंदासीं। स्पीड ऑफ साउंड इज इक्वल टू फ्रीक्वेंसी इंटू लैम्डा।
यानी आवाज़ जी स्पीड बराबर आहे फ्रीक्वेंसी ज़रबिया वेवलेंथ या लेमडा। सो हिन ॾिनल मिसाल जी जेकॾहिं असां डेटा कढूं त असां वटि डेटा मिलियल आहे आवाज़ जी स्पीड 340 मीटर फी सेकंड हिते जेका असां कढीसीं दर्जे में जेका मिलियल आहे ऐं फ्रीक्वेंसी जेका आहे उहा असां खां पुछा थो करे, तंहिंजे करे फ्रीक्वेंसी असां ॾिनी आहे क्वेश्चन मार्क ऐं लेमडा जेको आहे सो 17 मीटर। त असीं छा कंदासीं, हिन इक्वेशन खे असीं रीअरेंज कंदासीं, उन खे वराए ठाहींदासीं, छो त हिन में आवाज़ जी जेका स्पीड आहे उहा मालूम थिए थी हिन इक्वेशन में, पर असां फ्रीक्वेंसी खे ॿाहिरि रखंदासीं ऐं पोइ असां पंहिंजो लेमडा ऐं जेका असांखे लहरी ड्रैग मिलियल आहे उहा ऐं आवाज़ जी जेका स्पीड मिलियल आहे उनखे असां रखे करे फ्रीक्वेंसी मालूम कंदासीं। सो फ्रीक्वेंसी खे ॿाहिरि खणी आयासीं, आवाज़ जी स्पीड वंडिया लेमडा, हिन लेमडा खे यानी वेवलेंथ खे परे पासे खणी वञूं तॾहिं बि वंड में हली वेंदी। सो असां ईअं कयो आहे, फ्रीक्वेंसी हेॾां हिन खे हेॾां खणी विया आहियूं, असां हुनखे हेॾां करे रखियो आहे। सो फ्रीक्वेंसी बराबरि थींदो आवाज़ जी स्पीड ऐं हुनखे वंड कंदासीं लेमडा सां। आवाज़ जी स्पीड आहे 340 मीटर पर सेकंड ऐं वेवलेंथ जेका आहे लहरी ड्रैग उहा आहे 17 मीटर। 340 खे वंड कयूं 17 सां त असांखे फ्रीक्वेंसी मिली वेंदी, फ्रीक्वेंसी आहे असां वटि 20 हर्ट्ज़, यानी आवाज़ जी स्पीड जेकॾहिं 340 मीटर फी सेकंड आहे ऐं उनजी लहरी ड्रैग आहे 17 मीटर त उनजी फ्रीक्वेंसी थींदी 20 हर्ट्ज़। असीं जेकॾहिं ॿियो मिसाल खणूं त हवा में आवाज़ जी स्पीड 340 मीटर फी सेकंड आहे ऐं उनजी फ्रीक्वेंसी आहे 256 हर्ट्ज़, उनजी लहरी ड्रैग मालूम कयो, उनजी लेमडा जेका आहे उहा मालूम करणी आहे। साॻी इक्वेशन खे असां इस्तेमालु कंदासीं, आवाज़ जी स्पीड v बराबरि आहे फ्रीक्वेंसी f ऐं लेमडा यानी लहरी ड्रैग। सो डेटा जेकॾहिं कढूं असां त डेटा में असांखे आवाज़ जी स्पीड मिलियल आहे 340 मीटर फी सेकंड जेका मथे लिखियल आहे ऐं फ्रीक्वेंसी मिलियल आहे 256 हर्ट्ज़, लेमडा यानी लहरी ड्रैग असां खां पुछा थो करे उहा मालूम कंदासीं। हिन इक्वेशन खे असां रीअरेंज कंदासीं, असां छा कंदासीं लेमडा खे हिते ई रखंदासीं, फ्रीक्वेंसी खे हिन पासे ॾे खणी वेंदासीं त उहो हलियो वेंदो वंड में। सो लेमडा बराबरि आहे आवाज़ जी स्पीड वंडिया फ्रीक्वेंसी, लेमडा बराबरि आवाज़ जी स्पीड आहे 340 मीटर फी सेकंड ऐं फ्रीक्वेंसी आहे 256 हर्ट्ज़। 340 खे 256 सां वंड कंदासीं त असांखे लहरी ड्रैग मिली वेंदी जेका आहे 1.33 मीटर। सो इहा जेका इक्वेशन आहे जंहिंमें असांखे आवाज़ जी स्पीड बराबरि मिले थी फ्रीक्वेंसी ज़रबिया लेमडा जे, उनखे इस्तेमालु कंदे असांखे जेकॾहिं ॿ वैल्यूज़ मिलियल हुजनि, ॿ शयूं ॿुधायल हुजनि त टी शइ असां इक्वेशन खे रीअरेंज करे असां उहा मालूम करे सघूं था। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुतो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।